नंढड़ा सा एक फ़कीर जैके अवधूत करे चइजे, महाकवि करे चइजे, जंहिंजो पूरे हिंदुस्तान में नालो पहिरियों ही पाण खे जंहिं दास सॾायो, दास मलुक दास। मलुक जंहिंजो हिकिड़ो सलूक तो पूरे हिंदुस्तान में फेमस थियो, अजगर करे न चाकरी, पंछी करे न काम, दास मलुक का कह गए सबके दाता राम। वो सलोक तो पूरे हिंदुस्तान में, पर यो सलोक खयो कंहिं आरसिन, आरसी खणी वेही रहिया, चवनि पिया हाणे जेको कंदो भगवान कंदो, पाण पुरुषार्थ कनि कान पिया। ऐं हो जेको चए पियो अजगर करे न चाकरी, अजगर कंहिंजी चाकरी न कंदो आहे, पंछी कंहिंजी नौकरी न कंदा आहिनि, पर पुरुषार्थ त उहे सुबुह खां वठी राति ताईं कंदा आहिनि, असां खां वधीक पुरुषार्थ कंदा आहिनि। तव्हां कंहिं हिकिड़ी झिरकीअ खे ॾिसो, सुबुह खां राति ताईं, छा उहो आरसिन वांगुरु सुम्ही पई हूंदी आहे छा? कंहिंजी नौकरी चाकरी न कंदा आहिनि, बाक़ी पुरुषार्थ कंदा आहिनि। इहो वरी सलोक खयो कंहिं आरसिन। हाणे हे सलोक कुझु जेके परमात्मा सां मिलाइण जा सलोक, कंहिंजा मलुक दास जा ॿ चारि सलोक आहिनि, उन्हनि ते ई अर्थ अधु कलाक सत्संग। सभा जे हृदय बजे प्रेम पखावजता, सभा जे हृदय बजे प्रेम पखावजता, मंदिर ढूंढत को फिरे मिलो बजावन हार, मंदिर ढूंढत को फिरे मिलो बजावन हार, करिए पखावज प्रेम का हृदय बजावो तार, करिए पखावज प्रेम का हृदय बजावो तार, मन में नचावे मगन फिरे जिसका मता अपार, मन नचावे मगन फिरे जिसका मता अपार, जो तेरे घट प्रेम है कह कहना सुनाए, जो तेरे घट प्रेम है कह कहना सुनाए, अंतर्यामी जानिए अंतर्गत का भाव, अंतर्यामी जानिए अंतर्गत का भाव, कर फिरौन माला फिरौन जिहवा कहूँ न राम, कर फिरौन माला फिरौन जिहवा कहूँ न राम, मेरा सुमिरन हरि करे मैं पाया विश्राम, मेरा सुमिरन हरि करे मैं पाया विश्राम, जित जित देखो आत्मा तित तित सालिग्राम, जित जित देखो आत्मा
सालिगिराम बोलन हारा पूजिए पत्थर से क्या काम बोलन हारा पूजिए पत्थर से क्या काम। 4 श्लोक मां निवेदन क्या कोई पोइतो गोड़ न करे कोई हिकिड़ो ॼणो इहो बंदि कराए छॾे शेवादारी अधु कलाक बस सिर्फ़ तो भी हाणे 25 मिंट सत्संग ते आया आहियूं त सत्संग सिर्फ़ु मां सत्संग सभिनी खे चवां ॿुधे न नोट कबो आहे न उन ते हल न नोट कबो आहे न हल सिर्फ़ु ॿुध बस चङी तरह सां जंहिं ॿुधो परिस्थितीअ ते जेॾीमहिल तुंहिंजो हलणु थी वञे उहो थी असली हलणु बाक़ी ईअं सत्संग ॿुधी करे तूं हले ऐं तुंहिंजो सुभाउ कान्हे को त इहो हलणु न थींदो त सत्संग सिर्फ़ु ॿुध हिकु बि पॉइंट केॾीमहिल परिस्थितीअ ते असली आहे असां गृहस्थी आहियूं परिस्थिती आहे केॾीमहिल दुख जी आहे सुख जी आहे मान जी आहे अपमान जी आहे लोभ जी आहे मोह जी आहे अहंकार जी आहे काई बि परिस्थिती अचे उन ते असां अगरि सतर्क थी वञूं त मां चवां इहो ज्ञान थियो हाणे मलुकदास जा श्लोक सभु बाजे हृदय बजे हृदय छाखे चइबो आहे हे असांजो अंदरि जो दिलि सभिनी जो नंढे खां वठी वॾे ताईं 7 चक्र थींदा आहिनि इन में हृदय जेके चवंदा आहिनि अनहद चक्र मूलाधार स्वादिष्ठान मणिपुर अनहद विशुद्ध आज्ञा सहस्त्रार 7 चक्र थींदा आहिनि हृदय चक्र जेको आहे जेको असांजी हे छाती आहे छातीअ ते हर को इति प्रेम आहे बस इन हृदय में ही परमात्मा सभिनि जे अंदर इन हृदय में परमात्मा सभु भरियो आहे तूं हृदय जी गठड़ी खोले कान थो जीअं खोले हे जेके सलोक हुया कपाट तुंहिंजे अंदरों खुलंदे सिर्फ़ु तुंहिंजे अंदरों वो प्रेम निकिरे सभु बाजे हृदय बजे प्रेम पखावत चाल भगवान असांखे सभु टोल ॾिना आहिनि सभु पर उन्हनि टोलनि जो तूं क़दुरु नथो करे तूं पाण खे अहिड़ो दीनहीन थो सम्झे पियो ऐं संत चवनि था अगरि तूं पंहिंजे अंदरि जाती मारे जेके बि पैगंबर औलिया महापुरुष सभिनी काथे ॾिठो परमात्मा परमात्मा कोई आकाश में जगह ठाहे वेठो आहे सभिनि जे हृदय में ऐं सभु टोल ॾिना अथई सभु बाजा बि अंदरि में थी तुंहिंजे अनहद नाद बि अंदरि में थी सभु ॾिना अथई पर तूं उनखे खोले कान जीअं कोई ॿार हिकिड़ो वञे पियो हिन वेकेशन में स्कूल जे तरफ़ां घुमण पियो वञे सभिनी खे लिस्टियूं ॾिनियूं ॿार सामान खणी आया हफ़्ते जो टूर हुयो ॿार सभु सामान खणी करे उते घुमण विया जेॾीमहिल उते चेक थियणु लॻो सभु सामान हुया वो हिकिड़े मास्तर हिकिड़े ॿार जी पोटली खोली उन में ॾिठईंसि छटी पई चईंसि छटी छो खणी आवां जॾहिं बरसाति जा ॾींहं ई कान्हनि त छटी छो खणी आवां लिस्ट में छटी त कान्हे छो खणी आवां तूं ॿार चएसि थो पियो तोखे माउ अथई चई छो चई अगरि मां मथो पटकियो पंहिंजी माउ खे चयमि इहा छटी न ॾे पर मुंहिंजी माउ चई सभु खणी वञ कंहिं बि शइ जी काई ज़रूरत पई बेटे किथे तूं परेशान न थी तीअं ई मुंहिंजी माउ मूंखां न मरी जीअं तुंहिंजी माउ हूंदे त मूंखे दड़को न ॾींदे इहा मुंहिंजी माउ विधी आहे तीअं ई हे असांजे हृदय में भॻवान सभु टोल ॾिना अथई हिते ई सभु थी अनहद नाद बि हिते ई थी
प्रेम भी हिते ही थी, सब हिते सब बाजे हृदय बजे, प्रेम पखावजतार। प्रेम कथा खाए भगवान से प्रेम कोई मथे आकाश से प्रेम ना है, भगवान से प्रेम पहिरियों हिते आ। कोई एकड़ो संत दे वयो चे साईं माके भगवान से मिला है। संत चेस के साथ प्रेम क्यों थी, कैसा चे कैसा प्रेम कयो थी, चे मानुन सा प्रेम क्या, तो भगवान सा प्रेम क्या थी। संत हथ जोड़े चेस पुत्र वन कह बे हंद मां तो के न ॿुधायां, तो प्रेम जो बिजी न पोटियो आ, तो कैसा प्रेम ही न कयो आ। प्रेम ही परमात्मा ही, कोई परमात्मा मानू आ छा, मानू जी धारणा होती है परमात्मा में, भाई परमात्मा कोई दशरथ जो पुत्र आ, कृष्ण भगवान परमात्मा, उहे परमात्मा जेके उन्हनि भी पंहिंजे हृदय में गुरुअ जे द्वारा, संदीपन महाराज कृष्ण जो गुरु, वशिष्ठ श्री राम जो गुरु, बिन्ही के पंहिंजे गुरुअ जे द्वारा जेकी दीक्षा मिलियल हुई, उन सां ही उन हृदय में उन प्रेम जगायो। प्रेम ही गुरु ग्रंथ साहब में लिखल तो, साच कहूं सुन ले हो सभी, साच कहूं सुन ले हो सभी, जिन प्रेम कियो तिन ही प्रभु पायो। प्रभु उहो ही पाए सघंदो, पर प्रेम काथे इते ही केरा ता छा था समझो पिया। जंहिं संतन हिते अंदर झाती मारी आ, उन्हनि चयो आहे कबीर साहिब जो हिकु ही श्लोक अगर समझे तो वेदन के समझे। लोगा भरम न भूलो भाई, लोगा भरम न भूलो, लोगा भरम न भूलो, खालिक खालिक खल्क खल्क में खालिक, खालिक खल्क खल्क में खालिक, पूरे रहो सर्वठाई, पूरे रहो सर्वठाई। एक नूर ते सब जग उपजो, एक नूर ते सब जग उपजो, कौन भले कौन मंदे, अव्वल अल्लाह नूर उपाया, कुदरत के सब बंदे। अन्या ॿियो छा खपे, अन्या कहिड़ो प्रमाण खपे। सब बाजे हृदय बजे, इहो पाण सब बाजे हृदय बजे, प्रेम पखावज तार। प्रेम तुझे अंदरों निकले, को मंदिर ढूंढत को फिरे, काॾे तो घुमण वञी, मिलियो बजावन हार, वरी उहो ही प्यारो प्रीतम तुझे ही अंदर थी, उहो ही प्यारो प्रीतम तुझे ही अंदर थी। तू उनखां परेशान अंधविश्वासनि, अंधविश्वासनि जूं कथाऊं, अंधविश्वास जैसा तू उन प्यारे के ॾिसी न। मां ई न चवां कोई, मां त सभिनि जे नाले चवां, सब स्त्री हुजे चाहे पुरुष हुजे, ॿार हुजे चाहे बुढ़ो हुजे। ॿुधो त हूंदो घट घट में, घट घट में
हरजू हरजू छाके चइबो घट घट में घट कॾहिं ॾिठो थी पंहिंजे पुट खे ईअं हथ ॿ पकड़े करे ऐं हथ खे ॾिसी हुनखे थोरो चुमी करे हुनजे अखियुनि में तूं कॾहिं ॾिठो थी मां ॾिस हुनखे झलक मिलंदे पंहिंजे पुट खे पंहिंजी ज़ाल खे पंहिंजी माउ खे कंहिंजी धीउ खे कॾहिं ॾिठो थी हिते पाठनि पूॼाउनि में माण्हू हली था वञनि पंहिंजे घर सां बूथ सुझनि ज़ाल मुड़ुस सां नथी ॻाल्हाए मुड़ुस ज़ाल सां नथो ॻाल्हाए पीउ पुट सां नथो ॻाल्हाए पुट पीउ सां भाउ सां नथो ॻाल्हाए अरे पूॼाऊं था के कुझु कान थींदी कुझु बि न थींदी अंदरों प्रेम निकिरंदी चयो आहे कंहिं कविअ में प्यारे जिस दिल में जवां प्यारे जिस दिल में जवां समझो भगवान वहाँ प्यारे जिस दिल में जवां समझो भगवान वहाँ मान ले तू समझ ले तू धड़कनों की ये जुबान सुन ले तू दिल की सदा प्यार से प्यार सजा सुन ले तू दिल की सदा प्यार से प्यार सजा प्यार जिसने न किया जंहिं इहो न कयो आहे कुछ भी कहीं केॾो बि वेठो जप न थींदी कुझु मां ॾिठा आहिनि माण्हू सॼो ॾींहुं माला वरी वेही करे ॻाल्हायांसि ॿ अखर हिकु टके जो ॿोध न अरे तूं माला जपी आहे हेॾी उमिरि हिकु ॿोध जो अखर बि ईअं ॿुधाए त हीअं दिलि छुइजी वञे सिर्फ़ु जपियो अथई जपण सां छा थी वञे हाणे कोई बि भॻवान खे जपण सां अगरि भॻवानु तुंहिंजो अची वञे त तव्हां मर्द त वञो ई न दुकान ते सुबुह जो वेही करे सनानु पाणी करे वेही रहो पैसा 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 ए ब्रजलाल वेही रहे पैसा 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 अची वेंदसि ईंदे कॾहिं न ईंदे ईअं चवण सां अची वेंदो छा जीव परमात्मा में जी परमात्मा में जीअण तुंहिंजे घर में ही भगवान तुझे परिवार ही भगवान थी प्यारे जिसने न किया खाके वो जहां में जिया प्यारे जिसने न किया खाके वो जहां में जिया उसका जीवन भी क्या जीवन जैसे वीरान बस्तियां सुन ले तू दिल की सदा प्यार से प्यार सजा घरनि में मां वह निकिरे घर में उतों जो वॾो फूट के चइबो आहे जेको हृदय सां रोए मिकर वारा रोअंदा आहिनि मिकर 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 सॼो मिकर पाखंड ऐं जेको हृदय सां रोअंदो उनखे चवंदा आहिनि फूट के उहो वेठो मूंखे चए पियो रोए पियो फूट उन रोअण में मूंखे बि रोअण पियो अचे मां यार हे दिलि सां थो रोए हे कूड़ कान्हे सां मां छो थो रोए हे बाबा कलाकु मुंहिंजी नुंहुं हली वई आहे घर छॾे मुंहिंजो पोटो मुंहिंजो नंढड़ो पोटो रायपुर जी ॻाल्हि अथव मुंहिंजो पोटो वठी वई आहे गंदियुनि ॻाल्हियुनि ते किनियूं ॻाल्हियूं मुंहिंजी ज़ाल सां न ठही आहे ऐं उहा हली वई आहे सुबुह जो मुंहिंजो पोटो मूंखे अची उथारींदो आहे जेॾी महिल चवंदो आहे दादू 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 मां त सुर्ग में हली वञा मूंखे मज़ो अची वियो अॼु मुंहिंजो उहो पोटो कान्हे मूंखे रोअण थो अचे मां मरां मुंहिंजो पोटो कान्हे
और किन्ना झगड़ा। ये चए छा तो, आज तक जो भी हुआ झूठे झगड़ों ने किया, आज तक जो भी हुआ झूठे झगड़ों ने किया, प्यार होता कुछ न होता, न उजड़ती आशियां। आशियां यानी घर, घर ही नडरन। मां भले अलग थी, अगर परिवार वधे तो, लेकिन प्यार तो हुजे। और मां चवंदो ये पासे में पुट खे भाउ खे पासे में ठाराए जगह उते प्रेम तो हुजे। पाण में प्रेम ही कान्हे, भाउ भाउ सां प्रेम कान्हे, और पुटो पीउ सां अलग पोइ छा प्रेम थी सघंदो। पुट अलग तो थी वञे, वो पीउ वीचारो कीअं रही सघंदो पंहिंजा। असांजा नंढड़ा ॿार इहो ई प्रेम ई त झलक ॾींदो आहे परमात्मा। मथां ईअं चओ परमात्मा इहो कोई कचिरो आहे, इहो कुझु बि न आहे। इन्हनि में ई ॿार, ज़ाइफ़ूं, भेनर, धीअर, ज़ाल हुजे, मुड़ुसु, इन्हनि में ई त परमात्मा आहे। इहो ई प्रेम आहे कीचड़। ये चवंदा आहिनि न, ये संसार कीचड़ आहे। बराबरि आहे, बराबरि आहे, मां बि मञा थो आहे कीचड़ आहे। पर भेण सां गुला उन कमल जो गुल काथो निकिरंदो आहे, काथो निकिरंदो आहे, कीचड़ में। हितां ई त प्रेम पैदा थींदो आहे। इहो ई प्रेम वरी वधंदो आहे, वधंदो आहे धीरे धीरे। पर प्रेम ईअं न त सॻे संबंधी सां तूं प्रेम कयो ऐं वरी ॿिए सां घृणा कए, न। प्यारे दुश्मन से बड़ा, प्यारे दुश्मन से बड़ा तब है जीने का मजा। प्यारे दुश्मन से बड़ा, बड़ा यानी वधा, तॾहिं आहे जीअण। बाक़ी मिटनि माइटनि सां तूं कही त छा थी। जेके रुसी विया आहिनि उनखे मना। हिकिड़े ॼणे खां पुछण वियो मांसि, अस्पताल मां ठीकु थी आयो, हार्ट अटैक थियो, काॾे वियो? टकरीअ ते ॾाकड़ूं चढ़ी करे वियो। उते पहुतो त उते अटैक आयुसि। उते हिकिड़ो डॉक्टर मिली वियुसि, ॾाढी पंपिंग कयईंसि, चई हिनखे जल्दी अस्पताल वठी वञो। वठी वियसि, 15 ॾींहंनि में उहो ठीकु थी करे आयो। मूंखे चइबो साईं मरी वञा, मरी वञा, डॉक्टर न हुजे हा त मैं मरी वञा। ओॾे चढ़े छो? चई ओ वयमि दर्शन करणु। मैं दर्शन करणु? तुंहिंजो भाउ 100 कदम ते रहंदो आहे, सालनि खां न ॻाल्हाईंदो आहिंसि। मां चवां असली दर्शन थी पंहिंजे भाउ ॾे वञी करे, वञ उनखे भाकुर पाए, प्यार करे ऐं वठी अचीसि पंहिंजे घर। इन खां वधीक काई पूजा कान्हे। वो तुंहिंजो भाउ हुते रहे थो, उन सां तूं साल नथो ॻाल्हाए, ऐं वयम आहे देवी देवताउनि में, छा थींदी? कुझु न थींदी। सच खे त तूं ड्राहे छॾियो आहे, कूड़ खे पकड़ियो थी। हे छा थो चए? प्यारे दुश्मन से बड़ा तब है जीने का मजा। प्यारे दुश्मन से बड़ा तब है जीने का मजा। ये ज़मीन भी तू बना दे एक मिलन का आसमां। ये ज़मीन भी तू बना दे एक मिलन का आसमां। समझो, ये ज़मीन भी हिते लिकायन, ये पाकिस्तान, ये हिंदुस्तान, ये जापान, ये अमेरिका, मथे कोई लिको काने। चाहे तो ये ज़मीन भी जे मथे आकाश खुजला ते लिका परे कर। जो मानू मानू ही हिते धर्म के नाले ते जेके हिंसाऊं, जेके पाप धर्म के नाले मानू समझन था हे धर्म आ, हिंदू धर्म आ, इस्लाम धर्म आ, इस्लाम खतरे में, हिंदू धर्म खतरे में।
यो धर्म नाहे, यो धर्म नाहे। धर्म मानू कोई भी हुजे, परमात्मा जो रूप आहे इन में परमात्मा है। कोई भी मानू हुजे, चाहे जापानी हुजे, चाहे हिंदुस्तानी हुजे, चाहे पाकिस्तानी, मानू मानू अॼु क़दुरु थी आहे माण्हूअ जी। न त अॻे त सिर्फ़ु लड़ायूं हलियूं। 3000 सालनि में 5000 युद्ध थिया आहिनि जंहिंमें माण्हू मोया आहिनि ऐं माण्हू मरे ऐं तव्हां चओ था धर्म जी युद्ध। काई बि धर्म जी युद्ध थींदी न आहे। युद्ध आहे त हिंसा आहे। मां न चवां भाई असांजो पंहिंजो आहे, मुंहिंजो पंहिंजो हिसाब किताब आहे। मां कंहिं शास्त्र हे जेको बि तव्हां ॿुधो था, कोई शास्त्र वास्त्र था कुझु बि न, जेकी पंहिंजे हिसाब सां अनुभूति अनुभव जेको पंहिंजे हिसाब सां उहो ई तव्हांखे ॿुधाईंदा। साईं टाइम तो पूरो थी वियो।